न बल्कि इहो बिल्कुलु हक़ीक़त आहे त असांखे जेकी बि काइनात जूं जेकी बि नेमतूं मिलियूं आहिनि ख़ालिक़ अकबर मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मिलियूं आहिनि। ऐं हाणे तव्हां बि कुझु हा साईं मूं अर्ज़ कयो त या मुहम्मद मुस्तफ़ा आज़ान में तुंहिंजो ज़िक्र सुभान अल्लाह या मुहम्मद मुस्तफ़ा आज़ान में तुंहिंजो ज़िक्र बर में झंग झर में बैबान में तुंहिंजो ज़िक्र बहर में हर लहर में तूफ़ान में तुंहिंजो ज़िक्र जीत परंदा कन पखी हैवान में तुंहिंजो ज़िक्र गुल में हर फल में हर नान में तुंहिंजो ज़िक्र मीर में फ़क़ीर में साईं किसान में तुंहिंजो ज़िक्र इंडिया अमेरिका लंडन ईरान में तुंहिंजो ज़िक्र हिन सारे जग ऐं जहान में तुंहिंजो ज़िक्र गुलाम जे कलाम ऐं ज़बान में तुंहिंजो ज़िक्र ख़ुदि ख़ुदा कयो आहे मिठा क़ुर्बान में तुंहिंजो ज़िक्र क़ुर्बान में तुंहिंजो ज़िक्र सहाबीबनि जे सदके त सभु शइ मिली आहे। मूं अर्ज़ कयो त अजब तुंहिंजा मालिक नज़ारा ॾिसां थो जी जी अल्लाह सां मुखातिब थी सुगड़ अर्ज़ थो करे त अजब तुंहिंजा मालिक नज़ारा ॾिसां थो लहे सिज थो पोइ सितारा ॾिसां थो खलकिया तो ख़ालिक मिठा सभु माण्हू पर के अछड़ा के भूरा के कारा ॾिसां थो कंहिंखे ॾिनई सूंहं साईं सवाई कंहिंजा त बंदि ॿई हे तारा ॾिसां थो माल माण्हू उञारा ॾिसां थो के कुर्सियुनि ते वेही हुकुम था हलाइनि हा हा साईं बिल्कुलु के कुर्सियुनि ते वेही हुकुम था हलाइनि त किन जे हथनि में ॿुहारा ॾिसां थो उहे ई तुंहिंजा माण्हू के कुर्सियुनि ते वेही हुकुम था हलाइनि त किन जे हथनि में ॿुहारा ॾिसां थो के माड़ियुनि ऐं महलनि में मौजू था माणनि त के वण जे हेठां वेचारा ॾिसां थो वरी कंहिंसां कठे हिन पंहिंजे प्यार वारा त कंहिंखो सॼण साईं ॾुखारा ॾिसां थो कयो यार मूं बि आहे हिकिड़ो साईं करे थो उहो बि किनारा ॾिसां थो लही था वञनि गम गुलाम जा सभु जॾहिं पंहिंजे तजड़े ते प्यारा ॾिसां थो जॾहिं पंहिंजे तजड़े ते प्यारा ॾिसां थो साईं हाणे हीअ आहे वरी पहाके जो भेद छो त पहाके मां सम्झाणी घणी मिलंदी आहे पहाका ये डोर बेतियूं गुजारूं ये शयूं पहाकनि में पर हाणे वरी जेको माहौल अची वियो आहे त माना किथे बि न पाक आहे न का ॻाल्हि न मुआड़ ऐं अॻ में असां पढ़ियोसीं बि त माना चवंदा त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी इहो बिल्कुलु आहे बि ऐं हाणे इहे शयूं माना बिल्कुलु ख़तम थी वियूं आहिनि धणी दर दुआ आहे त अलाह साईं साल वरी उहो माहौल असांजो आबाद करे ऐं उहे शयूं वरी फुटी पवनि त असांजो माना जेको असांजो मक़सदु आहे त उहो बि पूरो थी वेंदो ऐं सभिनि जा कम थींदा। हा साईं पहाको साईं उस्ताद साईं चयो त चिबिरे मां चङाई न थिए मोर खथूर खंभ जी जी ही आहे पखियुनि जो हा साईं चिबिरो छा आहे ऐं मोर छा आहे जी जी चिबिरे मां चङाई ऐं मोर जो बि आहे वरी मां कंहिं नंदनि ते पढ़ियो आहे त बाहि ऐं पाणीअ जो बि पाण में ज़ेड़ो हूंदो आहे उहो वरी खणी त पोइ मीरासी साहिब खां ॿुधूं था हाणे चवे पियो त चिबिरे मां चङाई न थिए मोर खथूर न खंभ हेरण फरे न हेठि उभो फरे न अंब छो त इन में इंसान जे असुल नसुल जी ख़बर थी पवे हुते पखीअ जे असुल नसुल जी ख़बर आहे। उस्ताद साईं हिन में वरी चयो त जेको न हेरण आहे जॾहिं पिता झलींदो आहे त सीटबो वेंदो आहे ऐं जॾहिं अंब वरी फरंदो आहे जीअं पिता वॾा करे तीअं हेठि निवड़ंदो ईंदो आहे तॾहिं चयईं त हेरण फरे न हेठि उभो फरे न अंब विश्व खे कढ वाह मां त ॾींदो फिरी ॾंभ हूंदा डाड़ी ॿाहिरि ड्रब पर न कंदा महल महल चई वरी मूं अर्ज़ कयो त चिबिरे मां चतूं न थिए भली चिबिरो चतुनि सां रहे पर हो चिरड़ाट कंदो मिठो वारी ॿोली न ॿोलींदो चिबिरे मां चतूं न थिए साईं बबुर न ॾे ॿेर भली बबुर खे लोॾा ॾिबा कंडा किरंदा ॿेर कोन किरंदा चिबिरे मां चतूं न थिए बबुर न ॾे ॿेर ॿकर न वहनि हर में तोड़े वधी थियनि वशेर बिना अदब आदमी पियो घिरंदो उबता घेर गॾु खाई गुलाम चए वरी पोयूं कढंदो पेर इहो पहाको अॻु के चई विया मर्द मथेर त हेरे संधी हेर जंग भॼेसि न मुड़ी जंहिंजी जेका आदत हूंदी उहो उन खां मजबूर हूंदो। अञा पहाको आहे त जहिड़ो कोड़ो टू तहिड़ो आहे अको ॿई कोड़ा आहिनि जहिड़ो कोड़ो टू तहिड़ो आहे अको ऐं खपुर खोटे माण्हूअ में बि कोन्हे फेर फ़र्क़ु खपुर बि लिकी धकु हणंदो खोटो माण्हू बि लिकी धकु हणंदो खपुर खोटे माण्हूअ में कोन्हे फेर फ़र्क़ु भली
खोटे माण्हूअ खे सवड़ ॾिबी सीअ खाऊं न त ॾींदो हंध खे ॾको तोड़े ॾिबसि तक त बि कंदो गिला हुनखे जेको ॾिबो त कोन मञींदो। वॾी फ़क़ीर गुलाम रसूल मंगरियो साहब तव्हांजी महिरबानी ऐं साईं मिरासी साहब तव्हांजी महिरबानी। मां मिरासी साहब तव्हां खां आख़िर में हिन प्रोग्राम में तव्हां खां पैगाम थो चवां त उहो पैगाम ॾियो जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि त तव्हांजो छा ख़्यालु आहे ऐं पैगाम कहिड़ो ॾियणु चाहींदव असांजे ॾिसंदड़नि खे जेके असांजो ही प्रोग्राम ॾिसनि था जी त प्रोग्राम में तव्हां पैगाम ॾियो। मां त चवां थो त हे त अहिड़ो ॾोरापा प्रोग्राम आहे जेको मां त सॼे जेके बि जेके जिथे ॾिसनि था हिन में साईं वॾी असांखे तमामु मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त हिन ॾे अदब ॾे अचो। जीअं हिकिड़ो मां तव्हांखे शेर ॿुधायो उन्हनि खे इश्क हे ई करणु खपे। इश्क जी ॻाल्हि आहे हर कंहिंजो इश्क आहे असांखे बि इश्क हिते आंदो आहे। हिकिड़े शाइर चयो मां उन्हनि ते ॻाल्हायां थो इश्क इश्क चवे थो त इश्क जेको आहे इश्क जनाब दा मटको ई नहीं इश्क आहे हुनखे इश्क खे आण हिते हुननि जी मोहबत आहे सभिनी खे अलाह सञा ॾींदो जो हिन खे ॾिसंदा ऐं ॿियनि खे ख़्यालनि खे छॾी ॾींदा। वॾी महिरबानी साईं। हाणे साईं फ़क़ीर गुलाम रसूल मंगरियो साहब तव्हां आख़िर में साईं ॾिसंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾींदव असांजे नौजवान नसुल खे? पंहिंजे नई टहीअ जे नौजवाननि खे नंढड़नि खे पोढ़नि खे पकनि खे हथ ॿधी अपील कंदुसि त पहिरियां त पंहिंजी औलाद खे पढ़ायो पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो। इल्मु वॾी शइ आहे। मूं हिकिड़े शहर में चयो आहे त चवां थो सभिनि खे ॿधी हथ मां त रोकियो न नियाणियुनि खे स्कूल खां छो त इल्मु कूड़ कुल्फ़त ऐं खामियूं खसे थो। इल्मु ग़लति राह खां रोकींदो आहे। शहर तमामु डिघो आहे टाइम थोरो आहे त पंहिंजे औलाद खे इल्मु ॾियो अदब जे पासे ॾे अचो जिहालत खां भॼो हथार फिटी कयो गुल खणो। मुंहिंजो पंहिंजे सिंध वासियुनि खे इहा अपील आहे अर्ज़ु आहे त ख़ुदा करण पंहिंजे मारूड़नि सां मोहबत